जज्बो भी है, सब कुछ है, लेकिन हम अपन सादगी है मौसूमियत लेकर कदे न कदे किथे किथे गकड़जी था वजो। इंशाअल्लाह अल्लाह तव्हांजे अकल दान से अल्लाह पाक हमेशा कायम रखंदो। ऐं सालिमंद ब्राह्मण सा ज़ाहिरी ॻाल्हि जहां दीद माण्हू आहे वो इलाही कुछ वक्त ऐं हालात को समझे तो वो हर बोली की जाने तो ऐं वो इंशाअल्लाह जेको फैसलो कंदो सुठो कंदो। ऐं मां जी हमेशा हिकड़ी आस ऐं उम्मीद रही आहे मां जेके 10-11 साल है कुर्बानी जो मकसद न को मांजो एमपी थियणा न एमएलए थियणा। ऐं तव्हां कुछ दोस्तन खे ख़बर हूंदी मुंहिंजे करोड़नि जो कारोबार डेली जिन मार्बल प्रोडक्शन 50 ट्रकूं जिन जूं डेली अचनि ऐं उहो अॼु ॾींहं ताणी पंहिंजे कारोबार कम बंदि कराए जेल सब कुछ है उन जो पुछां हिकिड़ो नज़रियो आहे। उहो नज़रियो अल्लाह ॼाणे थो। तव्हां सिर्फ़ ज़ुल्म जे ख़िलाफ़ न झुकणु, सिर्फ़ ज़ुल्म जे ख़िलाफ़ न झुकणु ऐं तव्हां हिन अबे खां ग़रीब माण्हुनि लाइ हिकिड़ी रोशनी जो सबबु बणिजणु। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां को वॾी लाट वॾी का हाईलाइट बीम कोन्हे आहे, लेकिन मां पंहिंजे हिसे जी लाट ॿारे रहियो आहियां ऐं उहा ई लाट कुझु हिसो मलिक चंगेज़ बाब ॿारे रहियो आहे ऐं असांखे ख़ुशी थी आहे असांजी रोशनी ॿुधी आहे साईं सालिमंद ब्रह्माणी साहिब गॾु ऐं अल्लाह पाक साथ कायम रहंदो। अल्लाह पाक तव्हांजो हामी नासिर, अल्लाह पाक तव्हांखे सुठे कान फ़ैसिलो करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह हाफ़िज़। जमील बारी जो साहब तमाम जबरदस्त मिसाल ताके ॾिनो सैयदना इमाम हुसैन जो। इन जे करे असां जी ने प्रोग्राम में शेर ही लिखियो है, जब भी कभी जमीन का सौदा हो डट जाओ हुसैन के इनकार की तरह। जड़े तांजी आफत लगे तांजो अग लगे इमाम हुसैन के याद करे पंहिंजी अज़म से मजबूत थी वई। न मां लिकाए जींदासीं न सिर झुकाए जींदासीं, हर सितमगर सां नज़रूं मिलाए जींदासीं। ताड़ियूं वॼायो तो पोइ अहिड़ियूं वॼायो। न मुंहुं लिकाए जींदासीं न सिर झुकाए जींदासीं, हर सितमगर सां नज़रूं मिलाए जींदासीं। इन जिंदगी में एक ॾींहुं फट गयो त छा थियो ए दोस्त, मगर हर ज़ालिम सां मुआहदे अटकाए जींदासीं। तव्हांजे भरपूर तारीख़ जे आगा में साईं मलिक चंगेज़ खान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम पीर आफ्ताब शाह जिलानी साहब, काबिल एहतराम पीर शफकत शाह जिलानी साहब, जमील बारीजो साहब, हाजी रमजान पालारी साहब, नियाल छच्छर साहब, वडेरो बाबू खान ब्राह्मणी साहब, वडेरो आरब खान ब्राह्मणी साहब, असांजो चाचो वडेरो सालिमंद ब्राह्मणी साहब, मुंहिंजा सहाफ़ी दोस्तो, मुंहिंजा दीवान भावरो ऐं आरब खान जे आस पास जा भावरो, खोसा बिरादरी, गबोल बिरादरी, रिंद बिरादरी, दोस्तों अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरीं असां वॾे सालिमंद ब्राह्मणी साहब के मुबारकबाद ॾींदासीं जंहिं हिन 2 महीने जे अंदर ही ॿियो प्रोग्राम थियो आहे। असां वॾेरे सालिमंद ब्राह्मणी साहब जा इंतहाई शुक्रगुज़ार आहियूं जंहिं कोस्तान में हिकिड़ी हिकठीअ जो निज़ाम हो, उन हिकठी जे निज़ाम खे तोड़ियो। न त हिते ही कानून हूंदो हो त बाबा फलाणे माण्हू सां तोखे भत न आहे खाइणो, फलाणे माण्हू सां तोखे मोजीअरो कोन्हे करणो। बाबा छो न आहे करणो? अगर चंगेज़ खान कंहिंखे तकलीफ़ ॾिनी त बेशक उहो माण्हू न अचे,
पर जॾहिं मुंहिंजे तरफ़ां कंहिंखे तकलीफ़ न आहे त पोइ मूंसां उहो मोह जीअरो छो छॾे। पीर साहब 97 में असां पीर साहबनि सां गॾु सियासत में पहिरियों कदम रखूं कोस्तान में। पीर शफ़क़त शाह जिलानी साहब जेको हितां सूबाई असेंबली जो मेंबर हो, असां भरपूर नमूने सां पीरनि सां हर कदम में असां गॾु रहियासीं। पोइ किन हालातुनि जे करे पीर साहब में हिकिड़ी सिर्फ़ पीर साहब में ख़राबी आहे जो पीर साहब इंतहाई शरीफ़ माण्हू आहिनि, इंतहाई शरीफ़ माण्हू आहिनि। पोइ पीर साहबनि जी असांखे सपोर्ट रही हर इलेक्शन में। पीर शफ़क़त शाह, पीर आफ्ताब शाह असांखे सपोर्ट रही। असां कोशिश कंदा आयासीं त हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ विढ़ंदा आयासीं। आख़िर हिकिड़ो शाइर उर्दू में चवे तो, अकेले ही निकले थे हम जानबे मंजिल, लोग आते गए कारवां बनता गया। आस्ते आस्ते ही असांजो काफ़िलो वधंदो रहियो। अॼु असां सां वॾेरो सालेमत ब्राह्मणी साहब गॾु त यकीनन असांजो काफ़िलो वधीक ताक़तवर थी वियो आहे। वॾेरे जो अॼु पीर आफ्ताब शाह जिलानीअ खे हिते आरब खान घुराइण ते ऐं चवां थो जेको सरदारी निज़ाम जो जेको ॾाढ हो त बाबा पीरनि सां जेको खाईंदो आहे उन सां कोन खाईंदुसि, पीरनि खे जेको दावत ॾींदो उन सां दावत कोन कंदुसि। अॼु वॾेरे पीर आफ्ताब शाह खे घुराए उहो सरदार जो कानून हितां खां कोस्तान खां हमेशह ख़तम करे छॾियो। बाबा सियासतूं थींदियूं आहिनि, माण्हू इलेक्शन में विढ़ंदा आहिनि। जेको किरण वारो आहे सो चढ़ण वारे खे वञी मुबारक ॾींदो आहे। पर हिते इलेक्शन में केरु बीहे थो, बाबा इहो असांजो दुश्मन आहे। बाबा मूं उतां तोखे बंदूक हणी अचां तो दुश्मन आहे, आउं त इलेक्शन में वेठो आहियां। अजीब हिते जो कानून कोस्तान जो। बस जेको असीं करियूं उहो सही आहे, ॿियो जेको करे उहो ग़लति आहे। पर खुदा जो शुक्र अॼु पीर आफ्ताब शाह जो आरब खान में अचण इहो जेको कारो कानून उहो हमेशह लाइ ख़तम थी वियो। असीं हिक ॿिए सां मुआजिरा छो ख़तम करियूं, असीं हिक ॿिए सां मुआजिरा छो ख़तम करियूं। पीरनि सां असांजा अबे ॾाॾनि जा वास्ता आहिनि, असांजा उन्हनि सां अबे ॾाॾनि जा तालुकात आहिनि। असीं हिक ॿिए सां छो मुआजिरा ख़तम करियूं। इलेक्शन थींदियूं आहिनि, हार जीत थींदी आहे, पर हिते त अजीब कानून इन कानून जे पोयां वॾेरे सालेमत ब्राह्मणी साहब पीर साहब ॿुधनि था त हुननि जो सियासी मक़सद कहिड़ो मक़सद जो माण्हू हिक ॿियनि सां न मिलनि। थी सघे थो त मलिक चंगेज़ खान वॾेरे सालेमत ब्राह्मणी सां मिले, थी सघे थो पीर आफ्ताब शाह जिलानी वॾेरे सालेमत ब्राह्मणी सां मिले। माण्हू हिक ॿिए खां परे हुजनि, माण्हू सिर्फ़ मुंहिंजे बंगले जा मोहताज हुजनि, जेको आऊं चवां उहो कानून ॾिसनि। कोस्तान में हमेशह भाईचारी जो रहियो आहे। कोस्तान हिकिड़ो पुरअमन शहर, पुरअमन इलाइक़ो आहे, माण्हू पाण में मुआजिरा कंदा आहिनि। पर हीअ कहिड़ी सियासत आहे त बाबा जेको इलेक्शन में बीहे हुन सां मुआजिरो ख़तम। अवां ॿुधायो इहा ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे? अवां ॿुधायो। बाबा इलेक्शन में माण्हू बीहंदो, पंहिंजो प्रोग्राम ॾींदो आहे, माण्हुनि जी ख़िदमत कंदो आहे, इलाइक़े जे माण्हुनि खे रोड ॾींदो आहे, इलाइक़े जे माण्हुनि खे स्कूल ॾींदो आहे, इलाइक़े जे माण्हुनि खे हॉस्पिटलूं ॾींदो आहे, इलाइक़े जे माण्हुनि जी ख़िदमत कई वेंदी आहे। हिते त अजीब कानून, ॾियणो बि कुझु न आहे, खाइणो बि सभु पाण आहे, ॿिए कंहिंखे कुझु न आहे मिलणो। बाक़ी फलाणे जे भत में वेह, जे मोए में वेह त पोइ लिस्ट में नालो ईंदी आहे। बाबा इहा लिस्ट आहे किथे, असांखे त ॾेखारियो। माण्हुनि खे यरगुमाल करे
माण्हुनि खे हुननि जा जेके वाठा आहिनि उन्हनि माण्हुनि खे डप विझी माण्हुनि खे कोस्तान जे माण्हुनि खे हमेशह गुलाम ठाहियो हाणे हुन गुलामीअ मां इंशाअल्लाह गुलामीअ मां आज़ाद थी चुका आहियो हाणे ज़मानो तब्दील थी वियो आहे साईं पीर आफ्ताब शाह जिलानी साहब वडेरो सालेम साहब साईं मुंहिंजा बुलाखण में 4-5 ॾींहं अॻु हिकिड़ो प्रोग्राम थियो हो असल में वो प्रोग्राम को ॿियो हो पर हिन प्रोग्राम खे सियासी रंग अची वियो उन प्रोग्राम में बस उन्हनि जे वात ते हिकिड़ी ॻाल्हि त असां फलाणे खे फेरा हणियो पटसीं फलाणे खे हीअं कयोसीं इंशाअल्लाह अवां जो साथ रहियो त 2018 में 80 फेरा खे पटड़ा वॾासीं असांजो मखसूस जेको MP मखसूस सीट सां MP साहब उते चए पियो त असां सरी शहर खे जेको मोबाइल जो टावर न ॾिनो आहे उहो असां ॼाणी वाणी न ॾिनो आहे बाबा तूं MP आहीं हिकिड़ो मोबाइल जो टावर जेको सो माण्हू जो बुनियादी हक़ पोइ बाबा ये टावर कढायो बुलाखर मां कढायो अहमद खान मां कढायो सॼे मुल्क मां टावर कढाए छॾियो छो सरी शहर वारे जो हक़ न आहे मोबाइल टावर तो हाणे माण्हू सुजाग थी चुका आहिनि इंशाअल्लाह सुजागी अची वई आहे वडेरो सालेमन ब्राह्मणी साहब असां अॼु सभिनि जे साम्हूं वचन था करियूं त इंशाअल्लाह असां मरण घड़ीअ ताईं वडेरे सां गॾु रहंदासीं वडेरो असांखे न छॾियासीं इंशाअल्लाह वडेरे खे कॾहिं कोन छॾींदासीं पीर साहब असांजा बुज़ुर्ग आहिनि उहे कोस्तान जा हिते असांजा कोस्तान जा हाणे खणी मीरपुर वञी वेठा आहिनि कोस्तान उन्हनि जो शहर थाणू बुलाखर उन्हनि जो घर असीं पीर साहब खे अपील कंदासीं त खुदारा अवां कोस्तान जे माण्हुनि खे न छॾियो कोस्तान जे माण्हुनि में मोए जीअरे ॾुख सुख में कोस्तान माण्हुनि जो साथ ॾियो हाणे कोस्तान मां उहो रिवाज ख़तम थी वियो इंशाअल्लाह हाणे अवां लाइ दरवाज़ा हमेशह हर माण्हू जा खुला हूंदा घणाई इन 25 सालनि में असां सभिनी सां ज़ुल्म थिया ज़्यादतियूं थियूं माण्हुनि खे बेगुनाह FIR कटे ॿधायो वियो हिते हिकिड़ो अजीब ॾाढ जो कानून हो बाबा जेको ग़रीब माण्हू मिसकीन पंहिंजे अटेला लाचार जंहिंजे घर में खाइण लाइ कुझु कोन्हे असांजे सरदारनि जो हुकुम वरी हुन ग़रीब मिसकीन माण्हू वटां असां 2002 खां वठी हमेशह गरीब माण्हू लाइ ॻाल्हि कई आहे कंहिं माण्हू सां नाजाज़ी थी आहे त असांजी कोशिशि त हुन माण्हू लाइ उथी बीहे असां हुननि जी माण्हुनि जी मदद कई आहे मूंखे हिते मूंसां काफ़ी माण्हुनि खे चयो वियो त हिन सां रत ख़तमु करियो भत ख़तमु करियो बाबा चंगेज़ खान कयो छा अथव छा लाइ हिन सां रत भत ख़तमु करियो इन जे करे त माण्हू मिलंदा वेझड़ाई पई थींदी मथां मूंखां के माण्हू फिरी वञनि बाबा अल्लाह जी ज़ात इहा आहे ॾिसो वडेरो सालेमन ब्राह्मणी पंहिंजो हिकिड़ो हैसियत वारो माण्हू आहे जंहिं माण्हूअ जा 8-9 हज़ार 10 हज़ार ताईं वोटनि अवां ॾिसो हुनजे घर जो रोड बि कोन्हे ठहियल त ॿिए माण्हूअ खे छा ॾींदा अवां हुनजा वाठा ॾिसो वाठा किरोड़पति थी विया अथव उन्हनि ते गाॾियूं ॾिसो उन्हनि जा ॿार अलाए कहिड़े कहिड़े स्कूल में तालीम था फिराइनि पर हिते जा ग़रीब माण्हू ॾिसो अॼु ताईं कोस्तान जो माण्हू अॼु ताईं पहिरियों उघाड़ो हले थो माण्हू खे पाणी पीअण लाइ कोन अथव गरीब माण्हू को टिको ॿारनि में बीमार थिए थो को खीअ जी में थिए थो त बुलाखान पहुचंदे अध में उहो माण्हू मरियो वञे तो खुदा जे वास्ते पंहिंजे लाइ पंहिंजे बचनि लाइ सोचजऊं इंशाअल्लाह असां चऊं था हिकु चक्कर असांखे आज़मायो जे अगरि असीं अवां जे सही न लथासीं त ॿिए चक्कर बेशक असांखे वोट न ॾियो पर 70 साल अवां हिकिड़े माण्हू खे वोट ॾिनो आहे
70 साल तकरीबन थी विया असां ॿुधंदा अचूं अबे ॾाढे उन्हनि जूं सीटूं खणंदा अचनि कॾहिं असां ॾे हिते गनी टालपुर बीहे थो बाबा असांजो ज़िले जामशोरे जो गनी टालपुर 10 साल MLA रहियो अॼु गनी टालपुर जो के माण्हू खे घर जी ख़बर अथव ॻोल्हे हथु करियोसि जंहिं माण्हूअ जी असांखे तॾहिं जी ख़बर कान्हे उहो बि असांजो MLA तॾहिं जी बि ख़बर कोन्हे पोइ अदा इहे रोड रस्ता इहो ई हाल थियणो आहे न पोइ काली न छा गनी टालपुर कोन ॾींदो कुझु माण्हू जूं पंहिंजूं ग़लतियूं बि आहिनि सो हाणे हिकिड़ो फेसबुक जो ज़मानो आहे मीडिया जो ज़मानो आहे माण्हू तब्दील थी चुका आहिनि इंशाअल्लाह कोस्तान में बि तब्दीली अची वई आहे जेको नऊं नस्ल आहे नंढो नस्ल आहे उनखे नौकिरी बि खपे उनखे रोज़गार बि खपे उनजो हक़ अॻे कोस्तानी माण्हू ग़रीब माण्हू बारानी फसल पोखिए ज्वार जो 10 मण थिया सॼी साल उन ज्वार जे 10 मण ते कढंदो अॼु बाबा मोबाइल जो कार्ड बि खपेव मेमोरी कार्ड बि खपेव अॼु ज़मानो तब्दील थी वियो आहे सो इंशाअल्लाह असांजो साथ बरक़रार रहंदो अवां सां अवां बि असांजो साथ ॾियो वॾेरे जी महिरबानी सालिम ब्राह्मणी साहब जी वॾियूं वॾियूं लख अहसान जंहिं असांखे मौक़ो ॾिनो पीर साहिबान खे असां दोस्तान अचण ते वेलकम चऊं था त पीर साहिबान खे वेलकम चऊं था त बाबा हिते दोस्तान तव्हांजो ईंदा वेंदा रहो असीं तव्हां सां गॾु हूंदासीं महिरबानी